करीमना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। इलाही तू आसान कुनी मुश्किलात लतुफ़िल मुहम्मद अलैहिस्सलातु गर्दा व तमरत कुनी मरकबूल मनो दस्त दामाने आले रसूल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सह्बिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़लल फ़ुरक़ानल मुबीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। सुभान अल्लाह। व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अस्हाबिहि अंसार वल मुहाजिरीन व उलमाए मिल्लतिही व सुलहाए उम्मतिही अजमाईन। सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। अला यजिदका यतीमन फ़आवा। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। मा इन मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बेमुहम्मदी। सुभान अल्लाह। मनशा यही है मेरे किलो वकाल की होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। सुभान अल्लाह। सदाएं दुरूदों की आती रहेंगी जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मोहम्मद का मिलाद होता रहेगा। सुभान अल्लाह। बरादरान इस्लाम मुसलमान भाइयों,
सदर महफिल मेहमान जी वकार मोहतरमुल मकाम हजरत किबला साहिबजादा पीर साईं सैयद ज़ैनुल आबिदीन शाह साहिब बुखारी हुसैनी मद्दज़िल आली ऐं स्टेज ते वेठल उलमाए किराम हुफ़ाज़ हुज़ाम मेज़बानान महफिल ऐं इन पिंडाल में वेठल मुझे महबूब मदीने वारे घोट जा उम्मती और सरकार जा गुलामो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तान मोहतरम प्रोग्राम काफ़ी टाइम का वठी हली रहियो आहे साईं जन में तशरीफ फरमा थी चुका आहिनि। असांजो दोस्त मोहतरम जनाब हाफिज अब्दुल गफ़ार सुमरो हुसैनी साहिब जैं मां मिस्कीन के तवां दोस्तन यादो घुराए पेश कयो आहे। हालांकि हींअर बे आलमन सबूरन सां इहा स्टेज भरियल आहे ऐं अञा खोड़ सारा इन कोटड़ी शहर जे अंदर ही आलम सगूरा हूंदा ऐं उन खां अलावा हैदराबाद भरिसां आहे जामशोरो भरिसां आहे त पंहिंजी अचण जी त हिते का ख़ासि ज़रूरत कोन हुई पर हाफिज साहिब मुझे इलाइके जो आ मुझे पाड़े जो आ इन करे हुन मिड़ई खणी पंहिंजी बिरादरी निभाई ऐं दोस्ती उन बुनियाद ते मुझे मथा ज़ोर रखी हुकुम कई ऐं तवां दोस्तनि आॾो हाज़िर आहियां। बचार घड़ियूं तवां दोस्तनि आॾो नबी पाक साहिब उलाग सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मिलाद जे मुतालिक ऐं उन सां गॾोगॾु पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर सैयदना सैयद अब्दुल कादिर जिलानी महबूब सुबहानी रहमतुल्लाह ताला अलैहि जे ज़िंदगी मुंहिंजा का हिकु ॿ ॻाल्हि तव्हां दोस्तनि यादो अर्ज़ कंदुसि। बस इहा हाज़िरी आहे जेका तव्हां दोस्तनि यादो कंहिं बि सूरत में लॻराइणी आहे। अल्लाह ताला जे रज़ा जे लाइ शाल रब करीम राज़ी थिए ऐं उहो पंहिंजी बारगाह में असांजी हाज़िरी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दोस्तान मोहतरम मां पंहिंजे ॻाल्हि खे हिन जुमिले सां शुरू कंदुसि त तव्हां असां वटि मीलाद जा जलसा शुरू थियण लगा ऐं कुछ माण्हू उन ते एतराज़ कयो त भाई ही जलसा बिदअत आहिनि ऐं गैर ज़रूरी आहिनि त आउं तव्हांखे इहो चवंदुमि त जलसा जेके बि आहिनि टोटली जेकॾहिं हरू भरू को माण्हू ज़िद करे त पोइ उन्हनि खे चओ त टोटली जलसा जेके आहिनि उहे बिदअत आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़माने में सहाबा जे ज़माने में के भी जलसा कोन थींदा। बाक़ी जगह सुभाणे तोखे चवंदा न भाई असाब वेही नबी साईं जी सीरत बयान कंदा पोइ असां बि चवंदासीं त रसूलुल्लाह जा असाब वेही मुस्तफा जो मीलाद भी बयान कंदा। सुभान अल्लाह। तारू भरू असांजा मौलवी सगुरा जेके आहिनि उहे पंहिंजे नवन दुकाननि खे हलाइण जे लाइ अहिड़ा इशूज़ ठाहे करे तव्हां असांजे साधन मुस्लमाननि खे रंडाइनि या रोकिनि पिया। असल में उन्हनि खे पंहिंजी दुकानदारी करणी आहे। असां उन्हनि खे चऊं था त ख़ुदारा इन्हनि साधन मुस्लमाननि खे छॾियो आलमी लेवल ते असां मुस्लमाननि खे निशानो बणायो थो पियो वञे। ॿियनि मुल्कनि में तमामु घणियूं गंभीर हालतूं
असा मुसलमानन के खिलाफ थी रहियूं आहिन ऐं तवां हिते मुसलमानन के सादड़न के अल्लाह के रसूल अल्लाह के महबूब के इश्क ऐं मोहब्बत वारे गालिन खां परे करण की कोशिश पिया कयो सो खुदारा इन गालिन के बंद कयो ऐं आऊं यो जुमलो चवंदुम त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो मीलाद जो जलसो करण इन करे जरूरी आ इन जे लाए जरूरी याद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पने नबूवत जो इजहार कयो हुयो जने संदन जी उम्र 40 साल हुई आई हाने जे करे असा उन सिलसिले के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन जिंदगी के बयान करन शुरू कयो तो भाई कुरान हिन उम्र में नाजिल दियो वही हिन उम्र में आयो उन का बाद अल्लाह जे रसूल तबलीग शुरू कई अल्लाह जे रसूल के ही तकलीफूं आयूं ही जिदोजहद कई छो त सिलसिलो इस्लाम जे दावत जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 40 साल उम्र का बाद शुरू तो दे तैयार गाल लिया है तपो जे करे असा इन पंजो मीलाद जो जलसो इन करे था कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका 40 साल अग में जिंदगी गुजरी आ उन जिंदगी के बयान करण जे लाए मीलाद जो जलसो जरूरी आ मोहम्मद मुस्तफा जे जमन वारी गालिन के बयान करण जे लाए मीलाद जो जलसो जरूरी आ उन का अलावा रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने अब्बे अम्मा ऐं उन का अलावा सरकार जे डाडे पर डाडे यानी रसूलुल्लाह जे खानदान जे गालिन के बयान करण जे लाए मीलाद जो जलसो जरूरी है सुभान अल्लाह नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद सरदार जी आमद नूर जी आमद पुर नूर जी आमद यासीन जी आमद ताहा जी आमद मुर्शिद हुसैन भाई गाली है तवा के कोई चाहे तो भाई अल्लाह के नबी जने 40 साल की उम्र में नबूवत जो इजहार फरमायो ऐलान फरमायो वो केड़ी जरूरत है अल्लाह के रसूल जी अगी जिंदगी के बयान करन कोई चाहिए सके तो भाई जने उन नबूवत जो इजहार ही कयो 40 साल की उम्र में तो उन नबी जे अगी जिंदगी के बयान करन की केड़ी जरूरत है तो उन जे लाए आऊं नंढो जुमलो कुरान पाक जो पढ़ी चुको आया हिकड़ी आयत मुबारक पढ़ी चुको आया अल्लाह ताला फरमायो अलम यजिद का यतीमन फआवा मुस्तफा जने तू यतीम हुए उन वक्त तुने मंगो बस तुने रब करीम कयो हुयो सुभान अल्लाह तम थे घणी जो सुभान अल्लाह भाई जान जे जिंदगी के अल्लाह कुरान में बयान करे यानी रसूलुल्लाह जना नंढड़ो आ यतीम आ यतीमाना जिंदगी उनके सनबुआ जेका नंढी हुजे सगीरा पवारे उम्र जी हुजे बाकी त वडे ला मोजो अबूब गुजारे वियो हाने मां यतीम त कोन सडाई यतीम उनके चइबो आ जे जी उम्र नंढड़ी हुजे सगीर हुजे जने कुरान में अल्लाह मुस्तफा जो जिक्र तो करे चवे तो अला यजिद का यतीमन फआवा मुस्तफा जने तू यतीम हुए उन वक्त में तुझो बंदोबस्त तुझो इंतजाम तुझी संभाल तुझे रब करीब कई हुई सुभान अल्लाह वो जडे अल्लाह पने नबी जे नंढपुण जी जिंदगी वारी जिंदगी जो जिक्र रब कुरान जे अंदर करे दो त तवा असांगे भी त पने महबूब जे बचपन वारी जिंदगी जो जिक्र करनो ही पवंदो आई जे बचपन जी जिंदगी के जिक्र करण दो चाहे त सीरत जो जलसो कोन करे सकंदे मीलाद जो ही जलसो करनो पवंदो सुभान अल्लाह मीलाद जो ही करनो पवंदो चौदा मीलाद में बाद में मुस्तफा जो जमन का पो बचपन इंदो नंढपण पोई तो उन नंढपण के बयान करण जे लाए तवा के मीलाद जो जलसो करणो त मुस्तफा नंढड़ो हुयो त मुस्तफा जी जिंदगी किए गुजरी बाकी बा तवा दोस्तन याद यो अर्ज कदम असल में तवाडी आब हवा जे करे बिमड़ई असांगे थोरो
पंहिंजो ॻाल्हाइण वग़ैरह में रंडक रुकावट थींदी आहे छो त आब हवा थोरी तब्दील थिए थी त पोइ असांजे लाइ बि थोरो मिड़ई रुकावट थींदी आहे पर ॻाल्हि आहे असल में ॻाल्हि खे मक़सद खे बयानु करणो आहे उहो आउं तव्हांजे आॾो बयानु करणु थो चाहियां बाक़ी सम्झण जी ज़रूरत आहे पहिरियों नंबर हाणे आउं पाण ई सवाल कयां त अल्लाह ताला मदीने वारे साईं जे लाइ इहो जुमलो छो इस्तेमाल कयो छो पंहिंजे महबूब खे चई अलम यजिद का यतीमन फआवा मुस्तफा जॾहिं तूं यतीम हुई तुंहिंजो बंदोबस्त तुंहिंजे रब करीम कयो हुयो अल्लाह इहो जुमलो मुस्तफा खे छो चयो सुभान अल्लाह इहो हिकिड़ो सवाल ऐं उन जो जवाब आउं ई तव्हांजे आॾो पाण बयानु करणु थो चाहियां अल्लाह ताला छो चयो मुस्तफा खे इन जुमले चवण जी ज़रूरत कहिड़ी उन जो जवाब इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मके जो ज़मानो आहे शुरू जा ॾियारा आहिनि हलंदे हलंदे कुझु ॾींहंनि खां बाद में सरकार जो वही अचणु बंदि थी वियो समझो ऐं तवज्जो ॾिजो वही अचण बंदि थी वही अचण जो बंदि थियो त काफ़िरन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तानो ॾिनो ऐं हिक ॿिए खे चवण लॻा त उहो रब जंहिं हिन खे नबी करे मोकिलियो हुयो चवे पियो त मां अल्लाह जो नबी ऐं रसूल आहियां उहो रब हिन खां कावड़जी वियो आहे हिन खे छॾे ॾिनो अल्लाह ताला मदीने वारे साईं खे फरमायो मां तोखे छॾियो कोन्हे ऐं उन जो दलील अल्लाह इहो ॾिनोसि त अलम यजिद का यतीमन व आवा मुस्तफा जॾहिं तूं यतीम हुई तॾहिं बि मां तोखे न छॾियो हुयो मां हाणे तोखे छाजे लाइ छॾींदुसि सुभान अल्लाह इहो अल्लाह ताला मदीने वारे साईं खे दिलदारी ॾियण लाइ दिलजाए ॾियण लाइ ऐं पंहिंजो महबूब खे हिकिड़ो दलील ॾिनो त मुस्तफा जॾहिं तूं नंढड़ो हुई यतीम हुई मां त उन वक़्त में तोखे न छॾियो आहे त हाणे मां तोखे छाजे लाइ छॾींदुमि जॾहिं काफ़िरन इहे जुमला इस्तेमाल कया त अल्लाह इनके छड़े दिनो अल्लाह ताला सूरत मुबारक नाज़िल फरमाई वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला अल्लाह ताला फरमायो कसम आहे दुहा जो ऐं कसम आहे लैल जो मा वद्दअक रब्बुक वमा कला मुस्तफा तुझे रब तोखे न छड़ियो ऐं तुझे रब तोखा मुंह बि न मोड़ियो यानी अल्लाह तुझो तोसा कावड़ियो न आहे भाई जान आऊं हिते हिकड़ी गाल थोड़ी अर्ज रखण चाहींदुमि अहले इल्म दोस्तन जे लाइ हिकड़ी समझ जी गाल आहे कुरान पाक जे तर्जुमे में असा मौलविन वक्त भी इख्तिलाफ अची विया यानी अल्लाह जे कुरान जे तर्जुमे में मौलविन इख्तिलाफ पैदा करे छड़ियो इहो बड़ो नुकसान जो कम आहे दीन जे लाइ वडे में वडो मसालो आहे भाई जान पर तवा उनन मौलविन ने वीदो उहे मौलवी तवा के चौदा तर्जुमो असा न बदलायो तवा के असा जे नाले चौदा तर्जुमो बरेलविन बदलायो ठीक है आऊं तवा जे आडो वो केस रखांदो समझदार मानो उन केस के बुधन उन का बाद पान फैसलो कन वद्दुहा इन जो लफ्जी जो तर्जुमो आ बोली जे बुनियाद ते उन जो तर्जुमो आहे वद्दुहा कसम आहे कचड़ी मंझंद जो सुभान अल्लाह कसम आहे कचड़ी मंझंद जो वल्लैल इज़ा सजा ऐं कसम आहे रात जो जने कारी थी वने समझो थोड़ो तवज्जो ॾिजो उन का बाद अल्लाह ताला फरमाए स्मा वद्दअक रब्बुक वमा कला तुझे रब तोखे न छड़ियो आ न मुंह मोड़ियो थई पर अवल अल्लाह कसम कयो खयो ॾींहं जो ऐं रात जो पो रब चयुसि त तोखे छड़ियो न थई तोसां कावड़ियो न आहे ऐं आला हज़रत इन जो तर्जुमो कयो त कसम आहे तुझे चमकदड़ चेहरे जो ऐं कसम आहे तुझे कारण सुल्फल जो तुझो रब तोसां कावड़ियो न आहे तोखा मुंह न मोड़ियो थई सुभान अल्लाह समझो ब तर्जुमा तव्हांजे आॾो हिकिड़ो लफ़्ज़ी तर्जुमो
तफसीरी तर्जुमा कुरान पाक जा तर्जुमा बिन तरहन सां थींदा आहिनि। हिकिड़ो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं ॿियो वरी आलिम सगोरा तफसीरी तर्जुमो कंदा आहिनि। उहो भाउ तव्हांखे सवली सिंधी में सम्झाईंदुमि। मसलन कुरान में लिखियलु आहे यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम, अल्लाह जो हथ उन्हनि जे हथनि जे मथां आहे। इहो आहे लफ़्ज़ी तर्जुमो ॿोलीअ जे बुनियाद ते, अरबी लुगत डिक्शनरी जे बुनियाद ते अल्लाह जो हथ उन्हनि जे हथनि जे मथां आहे। मां तव्हां खां सवाल थो कयां, अल्लाह के हथ आहे? अल्लाह के हथ आहे? अथस नाए थोरो ॻाल्हाए जो सही। अल्लाह के हथ कोने? अल्लाह के हथ कोने। हाणे मौलवी के चओ त इते लफ़्ज़ी तर्जुमो लुगत जे बुनियाद ते कंदे नुक़सान थींदो। सुभाणे गैर मुस्लिम काफिर हिंदू जेको बुत के पूॼे थो, जंहिंजे बुत के हथ आहिनि, मुंहुं आहे, जिस्म आहे, उहो चवंदो मां बुत खे पूॼांदो। तुंहिंजे रब खे बि त हथ आहिनि, मुंहुं आहे, पेर अथसि, तुंहिंजे खे बि त जिस्म आहे, पोइ खणी तो ॾिठो कोन्हे, मां पंहिंजे खे ॾिठो आहे। सवाल ना है सवाल? समझो था नथा समझो? जेकॾहिं लुगत जे बुनियाद ते, अरबी जे ॿोली जे बुनियाद ते क़ुरान जी हर आयत जो तर्जुमो कबो त पोइ काथे काथे उहो तर्जुमो तव्हांजे गिची में पइजी वेंदो ऐं तव्हां जान न छड़ाए सघंदो। क़ुरान में लिखियलु आहे यदुल्लाहि ऐदीहिम, अल्लाह जो हथ उन्हनि जे हथनि जे मथां, हालांकि अल्लाह के हथ कोन्हनि। हाणे इते तर्जुमो लुगत जो छॾणो पवंदो, मुहावरो इस्तेमाल कबो त फिलाणो फिलाणनि जी मालकी थो करे। सिंधी में चवंदा आहिनि फिलाणे वॾेरे जो पंहिंजे राज जे मथां हथ आहे। हालांकि वॾेरे जो एॾो हथ वॾो कोन्हे, सॼे राज जे मथां झलियूं बीठो आहे, पर मुहावरो आहे त फिलाणो वॾेरो पंहिंजे राज जी मालकी थो करे। हाणे अल्लाह बि जल जे मथां अल्लाह जो हथ, त इते हथ न मुराद वठबी, मुराद वठबी अल्लाह इन्हनि जी मालकी थो करे। सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चार या अली, दम दस्तगी, जिंदाबाद जिंदाबाद। भाईजान तके तर्जुमा कुरान पाक जा आयतुन जा कॾहिं लफ़्ज़ी लफ़्ज़ जा लुगत जे बुनियाद ते भी हलंदा, कॾहिं मुहावराती तर्जुमा हलंदा, कॾहिं तफसीरी तर्जुमा हलंदा। त आला हज़रत इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी चयो त हिते जेको तर्जुमो मां कंदुमि उहो तर्जुमो आला हज़रत तफसीर जो खणी आयो। आला हज़रत चयो बदुहा, कसम आहे तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो। सुभान अल्लाह, वल्लैल इज़ा सजा, कसम आहे तुंहिंजे कारन कारन ज़ुल्फ़न जो। सुभान अल्लाह। हाणे इहो चाहे आला हज़रत इते वदुहा वल्लैल खे पंहिंजो कचड़ी मंझंदि मां रात मां खणी अचे, चेहरे ॾे खणी आयो, चेहरे ॾे मुस्तफा जे चेहरे ॾे, मुस्तफा जे ज़ुल्फ़न ॾे। छा आला हज़रत पंहिंजे तरफ़ खां इहो तर्जुमो ठाहियो? न, आला हज़रत खां अॻु में तफ़सीर रूहुल महानी अरबी में लिखी तफ़सीर महमूद आलूसी रहमतुल्लाह ताला अलैह, उन पंहिंजे तफ़सीर जे अंदर इन सूरत इन आयत जे हेठां लिखियो ومن الناس فسر الضحى بوجهه والليل بشعره। من आला हज़रत यो कम पंहिंजे तरफ़ खां न कयो, आला हज़रत मुतक़द्दमीन जी पैरवी कंदे तफ़सीर खे खणी आयत जे हेठां लफ़्ज़ी तर्जुमो न कई, तफ़सीरी तर्जुमो कई। चई त कसम आहे तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो। इहो आला हज़रत तर्जुमो खणी आयो सैयद महमूद आलूसी तफ़सीर रूहुल मानी जे तफ़सीर बजा। सुभान अल्लाह। मौलवी यो तफ़सीर रूहुल मानी तव्हांजे घर पियो आहे, उन महिल तव्हांखे कुझु बि नथो थिए, उते पंहिंजे शागिर्दनि खे नथा चओ त हिन ईअं छो लिखियो। कचड़ी मंझंदि ते असां मुला राज़ी आहियूं, रात जी ऊंदहि ते असां मुला राज़ी, पर मुस्तफा जे चेहरे, मुस्तफा जे ज़ुल्फ़नि जे कसम ते असां नाराज़।
मुस्तफा जे चेहरे जो कसम खजी वियो छा था चवन अहमद रज़ा तर्जुमो बदलाए थो भाई मां तवा जे आडो अर्ज कयो तर्जुमो हर जगह ते कुरान जे आयतुन जो लफ्जी न ठहंदो कुरान में लिखियल आहे आइनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह तवा जाडे भी निहारी दो ओने अल्लाह जो मुंह यो लफ्जी तर्जुमो तवा जाडे भी निहारियो ओने अल्लाह जो मुंह यो लफ्जी तर्जुमो आपो कंदा यो तर्जुमो कुरान जे अंदर अल्लाह जो मुंह सो भी जो जाडे निहारो ना उन जो मुंह कयो कुरान जो लफ्जी तर्जुमो समझायो मानुन के अल्लाह जो यो मुंह किया है जो को जाडे दुस्ताडे उन जो मुंह जाडे दुस्ताडे उन जो मुंह पोइते तर्जुमो लफ्जी न ठंदो इजे चो त जाडे भी निहारियो ताडे अल्लाह जी कुदरत सुभान अल्लाह जरूरी ना है ता लफ्ज जो तर्जुमो कयो लफ्जी काथे न करणो पवंदो आला हजरत पहले तरफ का कुछ भी कोन कयो आला हजरत अज्ञान तफसीरन मा खणी आयो जुमलो त भाई अज्ञा तफसीर लिखी विया है वदुहा मा मुराद मुस्तफा जो चेहरो वल्लैल इज़ा सजा मा मुराद मुस्तफा जा जुल्फ मुबारक पर गाल बुध यार जिकने अकुल का इश्क का फैसलो वठजे अकुल का इश्क का फैसलो वठजे अकुल इश्क का फैसलो वठजे इन अकुल इश्क में जे आइन हन ये आइन डाडा भला जबरदस्त आइन यार को मानू आलिम भी आ यार को मानू आबिद भी आ यार को मानू आकिल भी आ ये ट्रे शय हुजन आलिम भी आबिद भी आकिल भी तेसी ताई कामयाब न थींदो जेसी ताई चौथो आइन आशिक जो न पैदा थींदो जो सुभान अल्लाह हथ मथे खणी जो सुभान अल्लाह ये मुल्ला आलिम भी आहिन ये मुल्ला आकिल भी आहिन ये मुल्ला आबिद भी आहिन नमाज भी पढ़दा है अकल भी अथन इल्म भी अथन पर इनन के इश्क कोने को शैतान वट इबादत भी हुई शैतान वट अकल भी होयो शैतान वट इल्म भी होयो शैतान वट इश्क न हो छो शैतान वट इल्म भी वडो शैतान वट इबादत भी वडी जगह मंजला उने जेला मगे दलील देना कोनन के अकल भी शैतान के वडो उने जेला मगे दलील ना देना इन ट्रेनी शैन जेला पर उन वट इश्क न हो छो त जे वट इश्क हुंदो आ वो आशिक जे हुकुम ते सोचींदो ना है दलील न दींदो आ आशिक जी चवंदो आ माशूक उई कंदो वींदो आ त हुन वट इश्क न हो बिही रयो मौला इन के हथन जा ठाई इन के मिट्टी ठाई मां बाह जी पैदावार माखे तो चवी त इनके सजदो करे भाई हुन वट इल्म हुयो अकल हुयो हुन वट इबादत हुई इश्क न हो इन मुल्ला वट इल्म आए अकल आए इबादत भी आए इश्क ना है पर हिते तो के इल्म भी मिलंदो अकल भी मिलंदो इबादत भी मिलंदी पर हिनन फकीरन वट तो के इश्क भी मिली वींदो सुभान अल्लाह आला हजरत चयो जेकरे मौला के इश्क हुजे हां त मौला मुझे तर्जुमे ते एतराज न करे हां छो त हाने आला हजरत तो चवे त मौला के अकुल भी कोने अकुल छो कोने हाने वरी आला हजरत ने ते बियो हमलो कयो त इश्क त कोने पर अकुल भी कोने छो जे तो अकुल हुजे सा त पो हिते दी जे कसम खणन जी अल्लाह के केड़ी जरूरत रात जे कसम खणन जी अल्लाह के केड़ी जरूरत जो अगी आयत में तो चवे मां तो खे न छड़ियो आ मां तो सा कावड़ियो ना या पर अल्लाह कसम तो खणे दी जो अल्लाह कसम तो खणे रात जो पो तो चवे तो सा कावड़ियो ना या अरे भाई दी जो कसम खणी आई मुस्तफा का तो चे तो सा ना या कावड़ियो मुखे रात जो कसम मां तो सा ना या कावड़ियो अल्लाह हजरत तो चवे अकुल सा गाल लगे नथी कसम दी जो तो सा ना या कावड़ियो कसम रात जो तो सा नया कावड़ियो पर आला हजरत तो चवे हाने ही अचो रब तो चवे तुझे चेहरे जो कसम तो सा नया कावड़ियो तुझे जुल्फन जो कसम तो सा नया कावड़ियो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी
सरकार जी आमान सरदार जी आमान मुझो यार अचे मुके चवे तू मूसा कावड़ियो आ मां चवास मुके शाह गोदड़े जे जबल जो कसम मां तोसा नया कावड़ियो हाने कसम जबल जो चवा तो यार के तोसा नया कावड़ियो समझो अल्लाह तो चवे मां तोसा नया कावड़ियो अल्लाह कसम तो करे कचड़ी मंजन लियो इते कचड़ी मंजन जो छा वने जो मुस्तफा जे न कावड़ जण सा हिन जो ताल्लुक अल्लाह जो मुस्तफा दा नाए कावड़ियो गालुआ कर तो चाहे मातो दा नया कावड़ियो तो इते कचड़ी मंजन जो करो वास्तो इते रात कारी जो करो वास्तो पर जे नमुड़ दे मुला तो पो वरी तो के या कचड़ी मंजन इने चवणो पतो तो रब तो चए सको मुस्तफा मुके कसम उन कचड़ी मंजन जो जह रात तू जाए उन सुबह जो कसम आई रात उन जो कसम जह रात मूडे मेराज ते आए होए सुभान अल्लाह पो याद वरी बराबर याद नी मुस्तफा जे मिलाद जो वठणो पवंदो पो उन कचड़ी मंजंद जो कसम भी अल्लाह खणे माना रब वरी भी इने पे चवेस तुझे जमण वारे ॾींहं जो कसम तुझे अचण वारी रात जो कसम मां तोसा नया कावड़ी यार कसम बि त उन यार जो खणजे जंहिंखे चवणो आ त मां तोसा नया कावड़ी एकड़ो सिंधी जो मुहावरो आई अल्लाह भी कदे कदे कुरान में के जुमला के आयतूं दुनिया वारन जे मुहावरे ते भी गालायो मानुन जे मुहावरे ते भी गालायो मानुन जे मुहावरे ते मां उनन में परे न तो वजण चाया मां इते ही इन ही शे ते रुकी तो के अर्ज करण तो चाया एकड़ो वडो सुणो खूबसूरत कंजो दोस्त हुंदो आ न वो चवंदो यार मानु चवंदा है तोसा कावड़ जियो आ तो उ आशिक उन के चवंदो आ तो तोसा केर कावड़ बो हेड़े हेड़े सोने के केर छडींदो हेड़े चेहरे वारे सा यार जेके दिसण मा ड्रौ न थे उन के केर छडे विंदो उन का केर परे थी विंदो त अल्लाह तने बे चवे वदुहा हे ता चवन रब कावड़ो दस अल्लाह बे चवे वदुहा तूने चेहरे जो कसम छो त रब कुरान में फरमायो कद नरा तकल्लुब वजहिका फिल समा मुस्तफा मस्जिद में नमाज पढ़ी बाहर निकली आसमान दे न्यारे अल्लाह बे चवे तू मथे तो न्यारे असा थोड़े दा न्यारे जो सुभान अल्लाह मथे खड़ी जो सुभान अल्लाह तू मथे तो न्यारे असा तुझे चेहरे दे ता ॾिसो पो अल्लाह इहो ही चेस त तुझे चेहरे जो कसम मां तो सनाया खया माना अल्लाह इने पे चवे त जे तो के डिठो आ न उन अख सा ओ तो सा कावड़ जी ई न थो सके छो तो तुझे चेहरे में कमाल आई एकड़ो असर एड़ो इहो एकड़ो अल्लाह ताला असा जे ला एकड़ो इशारो दिनो बाकी रब तो रब है रब के असा तमाम वांगुर का शय अट्रैक्ट वगैरह या यो मामलो उते ना है पर अल्लाह ताला असा के समझाण पियो चाहे त मां इन जे चेहरे जा कसम करी तो गाल कया त हिन के वाकई वो न अख सा जे डिठो वो हिन के छडे ही न थो सके सुभान अल्लाह पो इन में अगते अली अल्लाह ताला मदीने बारे साईं के यो दलील दिनो त महबूब हेदा चवन अल्लाह इन के छडे दिनो आ मां तो के कोन छडियो आ छो पो अल्लाह ताला इन में दलील हालात विच में आयतुन जंजी मां तशरीह कया उन में मुके वधिक टाइम लगंदो मां मोटी अचण तो चाया मुस्तफा जे बचपन ते छो त मिलाद जो जलसो भी आ यारी शरीफ भी आ वरी पीरान पीर जे भी बचपन जी गाल बुधाइन में हिक या अज बिनी यारन जो बचपन जो गालियो करनी हो त भाई जान गालिया है अल्लाह ताला फरमायो अलम यजिद का यतीमन फावा हे ता चवन अल्लाह इनके छडियो माता तो के बचपन में ही कोन छडियो होयो त हियर छो छडींदो सुभान अल्लाह इयो अल्लाह छो दलील दिनो इयो बि तवा साजे अकलन जे मुताबिक अल्लाह ताला एकड़ो दलील दिनो अल्लाह उन अकलन मुताबिक गालायो ओ इन करे गालायो त भाई नंढपुण में को भी मानू कजे कम जो न हुंदो आ वरी सो भी यतीम हो नंढड़ो हो
आई वरी साहिब मिल्कियत भी न हुजे, नंढड़ो हुजे, यतीम हुजे, साहिब मिल्कियत भी न हुजे, उनते नजर पंहिंजे रिश्तेदारनि जी भी घट पवंदी आ। त अल्लाह ताला इहो दलील ॾिनो त या रसूल अल्लाह जॾहिं तू यतीम हुए उन वक्त भी मां त तोखे कोन छॾियो, तुंहिंजो बंदोबस्त तुंहिंजो इंतजाम मां कंदो हुयुमि। हींअर त तू नबूवत जो ऐलान करे चुको आ ऐं मुंहिंजे दीन जी तबलीग शुरू करे छॾी अथई, हींअर मां तोखे छाजे लाइ छॾी अथई। सुभान अल्लाह। इहो हिकिड़ो दलील आहे मदीने वारे साईं जी आॾो। हाणे आऊं तव्हांखे वरी हिकु ॿिए नुक़्ते सां इन ई आयत ते अचण थो चाहियां। उहो नुक़्तो इहो आहे, तव्हां खां मां सवाल थो कयां, कंहिं बि इंसान जो अबो अम्मा जीअरो हुजणु इहा अल्लाह जी नेमत आहे या न आहे? को भी इंसान है उन जो पी जिंदा है, अम्मा जिंदा है, छा चवंदा आहियूं केतिरनि खे त कंहिंजो पी मां कुराड़ो थी वेंदो आहे, पुट बि वॾा मोजेड़ा हुजनि, वॾा हुजनि, पोइ उन्हनि खे छा चइबो आहे त यार वॾो भाग वारो आहे, अबो अम्मा हींअर ताईं जीअरा अथई। मुस्तफ़ा अम्मा जे बतन में आयो, अबो अॻ में दुनिया छॾे वियो, मुस्तफ़ा 6 सालनि जो थियो, अम्मा छॾे वई। हाणे ॾियो ख़बर मुस्तफ़ा भाग वारो चइबो या न चइबो? छो चइबो? सीधी सही ॻाल्हि आहे, उन जो अबो दुनिया छॾे वियो आहे, इन ॻाल्हि में मुस्तफ़ा जो भाग खुटे थो? अकली तौर ते भागी मां जवाब तव्हांखे ॾींदुमि त मुस्तफ़ा जो भाग न, पर तव्हां ॿिए हंधि फासी पवंदो। को काफ़िर तव्हांखे चवे त भाई जंहिंजो पीउ जीअरो आहे तव्हां उनखे चओ था भाग वारो, ऐं तव्हांजे नबी जो पीउ गुज़ारे वियो, तव्हांजो नबी भाग वारो आहे, उनखे तव्हां छा चओ? उनखे जवाब तव्हां न ॾेई सघंदा। तव्हांखे को चए भाई तव्हां वटि कंहिंजी अम्मा जीअरी आहे, चओ था भाग वारो आहे, कंहिंजी अम्मा गुज़ारे वञे तव्हां छा चवंदा? ऐं 99% यतीम ॿार दुनिया ते सुधरंदा हेरे तवज्जो कर, 99% दुनिया ते ॿार सुधरंदो नाहे। अल्लाह ताला इन करे ई रब करीब पंहिंजे महबूब जे अब्बे खे बि दुनिया छॾराई, अम्मा खे बि दुनिया छॾराई। अल्लाह ताला ॼाणी वाणी इरादतन ईअं कयो त 99% ॿार दुनिया ते यतीम जेको आहे उहो सुधरंदो नाहे, ऐं हे सोणो अहिड़ो सुधरियल हूंदो जो हिन जहिड़ो हिननि वटि को सुधरियल ई न मिलंदो। सुभान अल्लाह। इन करे ही अल्लाह ताला अबे के भी हटायो, अम्मा के भी हटायो, त हिन के नमूनो बनाइणो आहे, हिन के एक मॉडल बनाइणो आहे, ऐं हिननि खे ही ॿुधाइणो आहे त भाई हिन जो अबो भी न आहे, अम्मा भी न आहे। इन करे हाणे ॾिसो त ही 40 सालनि जी एज ताईं क़ुरान भी हिन खे पोइ मिलियो, वही भी पोइ मिलियो, उन जे बावजूद हिन जो नंढपण कंहिं संभालियो, हिन खे नंढपण कंहिं बचायो, हिन जो नंढपण कंहिं पाक रखियो। रब इहो ई दुनिया वारनि खे ॿुधाइण पियो चाहे। सुभान अल्लाह। त भाई तव्हां चवंदो भाई हिकु मदीने वारे साईं जो अबो दुनिया छो छॾे वियो, मदीने वारे साईं अम्मा दुनिया छो छॾे वई? अबो हुजे अबो हुजे हाँ मुस्तफ़ा जो, छो त अबे जे प्यार में वॾो मज़ो आहे, अम्मा हुजे हाँ मुस्तफ़ा जी, अम्मा जे प्यार में वॾो मज़ो आहे। मुसलमान भाइरो ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला मदीने वारे साईं जे वालिद मुहतरम के हाणे जुमलो ॿुधो छो इंतकाल ॾियारियो। अल्लाह ताला फरमायो अलम यजिदक यतीमन फआवा, ओ मुस्तफ़ा महबूब जेकॾहिं कंहिंजो पीउ हूंदो आहे त पीउ उन जी तरबियत कंदो, पीउ उन खे तालीम ॾींदो या ॾियारींदो, पीउ उन जे घर घाट जो बंदोबस्त कंदो, पीउ उन जे खाधे पीते जो बंदोबस्त कंदो, पीउ पंहिंजे पुट खे परणाइण जो बंदोबस्त कंदो। अल्लाह ताला फरमायो मुस्तफ़ा तुंहिंजो पीउ न आहे, मां हटायो आहे, पर तुंहिंजे अबे जा ये सब कम मां रब करीब पाण कंदुसि। सुभान अल्लाह। अल्लाह ताला मदीने वारे साईं जा ये सब कम पाण करण चाहे थो, पाण करण तो चाहे।
भाईजान थोड़ो एडे ओ सुना एडे तवज्जो कर अल्लाह ताला मदीने वाले साईं दे लाए उन्हें जो बाबो दुनिया दे न रखो छो त भाई जो को पिया हर बार जो पीरो टीचर हुंदो आ उस्ताद हुंदो आ अल्लाह ताला फरमायो मुस्तफा तू जो पीरो उस्ताद तू जो पीर न तो दी सके छो त नबी जो उस्ताद गैर नबी न दींदो आ नबी जो उस्ताद अल्लाह हुंदो आ सुभान अल्लाह नबी जो उस्ताद अल्लाह हुंदो आ इन करे अल्लाह ताला फरमायो तुझो अबो न हुंदो दुनिया दे छो त तुझो उस्ताद मां आया तुझो उस्ताद मां आया तुझो अबो ना बियो नंबर पी हर इंसान जो पहलो पहिरियों मुर्शिद माना सिद्धे तक ते लाइण वारो हर इंसान जो पहिरियों मुर्शिद पी हाने जेकड़े अबो हुजे हा मुस्तफा जो दुनिया वाला चवन हा वाह अब्दुल्ला तुने पुत्र के समझाए तुने पंजे पुत्र के सिखारण अल्लाह ताला फरमायो ये कदम न तो दी सके जो नबी जो मुर्शिद गैर नबी हुजे तोने उन जो अबो हुजे जो नबी जो मुर्शिद अल्लाह इन करे मदीने वाले साईं जे अब्बे के अल्लाह ताला अग में विसाल दई छड़ियो त हिन जो मुर्शिद इन जो अबो न थींदो हिन जो मुर्शिद मां अल्लाह पाण आया सुभान अल्लाह तवा चवंदो साईं ठीक आ भला हजरत अब्दुल्ला हुजे हां पोखणी पढ़ाए अल्लाह हजरत अब्दुल्ला हुजे सिखारेस अल्लाह तरबियत अल्लाह करेसा ओ भाईजान जगरे हजरत अब्दुल्ला हुजे हा आई सिखारेस अल्लाह हजरत अब्दुल्ला हुजे हा तरबियत करेसा अल्लाह तब बाणुन के की खबर पवे हा त अल्लाह इन जी तरबियत कईया या अब्दुल्ला कईया इन करे अल्लाह फरमायो मां इयो दुनिया वारन के देखारण तो चाया त हिन जो पी कोने हिन जी मान है पर सवाल मानुल खा हिन के सिखारण वारो केरा सुभान अल्लाह इयो ही तमा दुनिया ते हे मानुन के सिखारण तो चाया बुधाइण तो चाया हिन जो पी कोने हिन जी मां कोने पोबे 40 सालन ताईं नंढपुर में कहीं वट वयो त कहीं के को लफ्ज बुरो न छई कदे बारन सा रांद न खई कदे कहीं के हिक आंगुर जो गलत इशारो न ॾिनई ऐं सोनो एड़ो जो अल्लाह जो महबूब पर कदे मक्के दी कहीं औरत ने अख खणी न निहारी 25 सालन जो गभरू नौजवान शादी करे 45 सालन जी करण वट औरत उम्र वारी औरत सा भाई 40 सालन में नबूवत जो ऐलान करे हां त अल्लाह पे चवे इयो ही त मां रब हिनन के दलील देन पे चाया त आखिरकार हिन के समझाइण वारो केर आहे हिन के सिखारण वारो केर आहे सुभान अल्लाह नबी पाक साहिब औलाद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के जने हुक्म आयो वांज़िर अशीरतकल अक़रबीन या रसूल अल्लाह अवल पने माइटरन के वठी वनी तबलीग कर उनन के ड्रेजार हुआ बे दुनिया जो उसूल इयो तव नबी जो तरीको अल्लाह जो तरीको इयो आ जने में तवा असा के तबलीग करनी आ सिखारणो आ अवल पने रिश्तेदारन का माइटरन का पने घर का तबलीग शुरू करनी आ जगरे असा पने घर का न कंदासे माइटरन का न कंदासे बेन के तबलीग कंदासे उन जी रिजल्ट न मिलंदी आई सब को इने चई दींदो त पंजा कोन सुधारिया दई वरी आयो आ असा ने लठ खणी असा के सुधारण जेला हा तवा असा के पहलो फर्ज पूरो करण खपे बाकी हिदायत अल्लाह जे हथ में आ जो करे को न सुधरे त नबीयन जो को कने कने पुत्र भी कोन सुधरो पर ये सुधरी जात बराबर में कलमा से भरिया है पर तबलीग जो अल्लाह सी अवल शुरुआत पने घर का करे मदीने वारो साईं पहले माइटरन के वठी अचे उनन के तबलीग करण लगो भाई ये जगह तमा पुत ठाए रखया नी ये तमा जा इलाह है अल्लाह वादो जो नबी रसूल है जो तबलीग रसूल मदीने जो साईं फरमायो तमाम जिहालत
है तवा वट हर बुराई मौजूद है कड़े कड़े तो तवा मर्द औरतू उघाड़ा थी काबे जो तवाफ भी करना हुयो एरे मुआशरे में मां मोहम्मद मुस्तफा 40 साल तवा में गुजारिया है माते जिस्म ने मथा मुझे जान आई किरदार दे मथा को धपोना है को दाग कोने को तवा पान पने जुबान सामा मुस्तफा के साथ कोई अमीर सनीदा आए हो यो दलील है हेरे गंदे मुआशरे में जेकर मुझी पाक जिंदगी आहे तो मुझे जिंदगी के पाक बनाने वालो एक अल्लाह आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद सरदार जी आमद नूर जी आमद नूर जी आमद मुर्शिद जिंदाबाद मदीने के साईं के अल्लाह ताला ने करे अबो भी हटायो अम्मा भी हटाई तो ही मोंची हुजण जो मुझे तौहीद जो मुझे वजूद जो दलील बनबो वनी कौम में इन करे अबो न होए अम्मा न होए आई हुजे भी एड़ो सुधरल जो हिनते को इल्जाम भी न लगे इल्जाम पो लगायो जब मुस्तफा नबूवत जो इजहार कयो 40 सालन ताई मुझे नबी ते इल्जाम भी कोने माना सबूत तक कोने इल्जाम भी कोने को ता अल्लाह जो नबी तो जे इयो ही तो दलील अल्लाह जे हुजण जो मुजी जिंदगी एड़े गंदे मुआशरे में पाक ऐं साफ बनियल आहे सुभान अल्लाह आखिरी गाल कया इन दलील जी इन पजो मसले जी त मदीने जे साईं जो अबो दुनिया दा छो वयो अम्मा दुनिया दा अग में छो वई इन जो आखिरी गाल कया ठीक है तवा नथा मुड़ो कहीं भी गाल के नथा मनो ता चौदा न भाई मुस्तफा जो अबो होजे आ अबो अबो आ अम्मा होजे आ ओए जरूरी आहिन ठीक है खड़ी हलो मुस्तफा जो अबो भी आहे मुस्तफा भी आहे हाने साईं बई जना हलन था हलंदे हलंदे मदीने जे साईं नबूवत जो ऐलान कयो हाने मां तवा का तो पूछा अबो जीरो वेठो आ छो त तवा चौथा छो वयो न वने हां ठीक है भाई वेठो आ जीरो हाने मुस्तफा नबूवत जो ऐलान कयो बाबो कलमो पढ़ंदो या न पढ़ंदो बुधायो पढ़ंदो एड़े पुत्र जो पी इनकार कोन कंदो कलमो पढ़ंदो हाने साईं पी उम्मती पुत्र नबी अल्लाह पियो चवे तवा मुझे कमन में हथ न विझो नथा समझो तो हाने समझण जी कोशिश कयो हाने साईं पी थियो उम्मती पुत्र थी पियो नबी हाने साईं बई जना हलण लगा हाने पुत्र तो चवे अबे के तू आडो हल हो तो चवे मां उम्मती हां तू आडो हल भाई जान मुस्तफा चवे मां बाबे आडो किया हला अल्लाह तो चवे मुस्तफा तू पुठा किया सुभान अल्लाह मुस्तफा तो चवे मां बाबे दे आडो किया हला अल्लाह तो चवे मुस्तफा तू पुठा किया हला दे भाई मामलो ठहे कोन दो इने करे अल्लाह चयो अब्दुल्ला खलास तू जो जमानो गुजरी वियो मुस्तफा के छड़ तो अकेलो घूमे जो तो के पुठा घुमाइन न तो चाहे तो मुजो बाबो आई वरी मां उनके तुझे पुठा घुमाइन न तो चाहे जो मुजो महबूबा सुभान अल्लाह हथ मथे खड़ी जो सुभान अल्लाह अगते हलिया कई महफिल में बैठा खट हिकड़ी पई मुस्तफा चवे बाबो मथन का वे बाबो तो चाहे मां उम्मती आया तू नबी आ मां तुझे मथन का किया वे भली बाबो आया है पर आया है तो उम्मती तू नबी आ तू मथन का थी वे हाने मदीने वारो साईं वे ही रहो बिल फर्ज मथन का वे ही रहो छो त नबी वे हंदो मथा लाजमन उम्मती पेरन का हाने काफिर दा चवन दिसो मानुन के तो चवे पी जी इज्जत कंदा कयो पंजे पीर के पेरन का बेहारी बैठो अल्लाह फरमायो अब्दुल्ला तुझो जमानो खलास मां तो के हेड़ो पुट्टू दिनो इयो ही तुझे लाए बड़ी गाला दुनिया में जे मुस्तफा न लिठुई कयामत में भी ऐलान कजा दुनिया वालो अचो मां अब्दुल्ला जे पुट्ट जणो को पुट्ट दा देखारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमायो अब्दुल्ला तू अग में हली पाओ सोना तू हली पाओ अग में तुझो समानो गुजरी वने बाकी मां तो हेड़ो पुट्र दिनो आयो तुझे
तुझे लाए काफी आ कायनात में को तो सा कुल्हो नहण दो पी उजण जे सूरत में को तो सा कुल्हो को नहण दो बड़ी इज्जत री दबाए बाकी मुस्तफा जे जमाने में तू जो हुजण मसला पैदा कंदो इन करे तू अग में गुजरी हल सुभान अल्लाह हाने वरी तवा सवाल कंदो त छा अम्मा वारा कम भी अल्लाह कया छो त मां अग में जुमलो चयो हो त अल्लाह चयो अल्लाह फरमायो अलम यजीद का यतीमन व आवा मुस्तफा तू यतीम हो ये तुजा कम मु पाण कया तुजो बाबो भी अग में गुजारे वयो उन जा कम भी तुजा मुंह कया छो त तालीम ॾियण मां कई तस्बियत करण मां कई तुजो खादो पीतो मां अल्लाह कयो तोखे घर ॾियण मां अल्लाह कयो छो त ये पी जा कम आहिनि तुजी शादी मां अल्लाह कराई हाने तवा के को मुल्ला चवे त पंजे मौलवी का पूछा करे दियो अम्मा भी गुजारे बस अम्मा वारा कम भी अल्लाह पियो करे जो सुभान अल्लाह अन्या सुभान अल्लाह जो टाइम ना आयो सवाल छो त मुल्ला ए गोले 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 एड़ो इतराज कंदो जे जे तुझे दिमाग में हे बेअद भी पैदा करण चाहिंदो चंदो तुने मौलवी पी वारा कम त अल्लाह के ना अल्लाह कया पर छा मुस्तफा दी अम्मा भी तो गुजारे वही ही तो मुस्तफा दे अम्मा वारा कम भी अल्लाह पे करे तुने दिमाग के खड़ी चंदो डी तुझे मौलवी की कहर करे हाने अल्लाह अम्मा वारा कम भी अल्लाह कया अरे भाई अम्मा वारा कम केड़ा तो हाने तुझे चौदेस केड़ा तो तोखे बेद भी दे वठी विंदो जेका मुझे नबी में गाल आही सुभान अल्लाह छो उन जो दलील अल्लाह केड़ो रिनो रब करीम फरमायो केर कंजे पासे ते वनी कयो पायखानो या पेशाब त कोन दिसंदो आ पर अल्लाह फरमायो हर कंजे जिस्म में जा पघर निकरंदो आ आयो बे मानू जे आडो वेहंदो उन मा जडे भी बदबू निकरंदी केड़ी भी बूई निकरंदी उहा मानू चेक करे सके तो सौले अंदाज में आई पघर बार बार भी निकरंदो आ बिउ शयू कजा हाजत करे करे टाइम ते वक्त ते उए कदे में मानू का पने मौसा मानू पने उहा जरूरत पूरी करे तो सके पर पघर मानू में विच में भी इंदो आ इन करे अल्लाह ताला दलील रखो तो मुस्तफा जे पघर में खुशबू रखला माना दलील इन जे जिस्म में जेका शय निकरंदी आ सपा कई खुशबूदार सुभान अल्लाह अम्मा जी जरूरत हिन अलाए केड़ी चई हिन अलाए पंहिंजा ॿार ॾिठा हिन खे आमना जे लाल जी ख़बर ही ना है त हो केतिरो पाक हुयो ओ केतिरो पाक हो हिन खे अम्मा आमना जे पुट जे फर्जंद जी ख़बर ही ना है पंहिंजा पुट ऐं पोटा ॿियो ॾिसे जन काई जू खटू ऐं सुथड़ू ख़राब कयूं हुयूं ओ भाईजान इन करे रब करीम मुस्तफा जे पगर में खुशबू रखी त भाई इन जो दलील चिटो ज़ाहिर ऐं पंहिंजो अलल ऐलान आम हुजे हर कंहिं खे ख़बर इन जे जिस्म मां जेका शइ ॿाहिर थी निकिरे सा खुशबूदार ऐं पाक होंदी आ सुभान अल्लाह एक दलील बे नंबर दलील अल्लाह ताला तवा सबनी के मुझे मुर्शिद कंबर वारे साईं जे सदके या जेके भी अल्लाह तवा के मुर्शिद नान तवा जे मुर्शिदन जे सदके रब तवा के जन्नत नसीब फरमाए चो आमीन तवा जन्नत में वयो हलिया जन्नत में खाइंदो पियंदो खाइंदो न खाइंदो खाइंदो भाई गालायो तो सही हाथ कयो तो उते मिले व खादो पीतो खाइंदो पियंदो तो तवा उते छा कंदो तवा जे जिस्म मा कुछ खारिज थी का गंदगी का गिलास कुछ भी ना वो भाईजान ने मौलवी के चाहो तहाने मुस्तफा जो उम्मती जन्नत में अंदर जन्नत में खाए भी पिए भी पर उन्हें जिस्म मा गिलासत खारिज नदी दे चईस अच्छा मुस्तफा जे उम्मती जो दुनिया ते जिस्म मुस्तफा जो जिस्म पंहिंजो जो दुनिया ते आ छा उन जे उम्मती का जो जन्नत में वियो आ उन खां पोइ थे आ या अफजल आला अफजल
भाई उम्मती जन्नत में वने उनका कुछ खारिज न तो दे जैमें बदबू हुजे जैमें गिलासत हुजे हालांकि वो खाए भी पिए भी वो उम्मती जन्नत में वने जे कदे एड़ो पाकीज़ा थी तो वने तो मुस्तफा दुनिया ते उनका वधीक पाकीज़ा आहे इन करे रब करीम फरमायो आमीना एड़ो पुट विनो माए बाकी तुझी जरूरत एतरी काने जरूरत हुई बाकी न जा कम मां पाण कंदम तू भी दुनिया मां भली गुजारे हल छो त हिन खे मां पंहिंजो दलील बनाइण थो चाहियां इन करे मां तव्हांखे अॻु में मिसाल तो ॾियां त हिन खे मां रब पंहिंजो दलील बनाइण थो चाहियां अल्लाह ताला फरमाए अलम यजीद का यतीमन फआवा मुस्तफा तू जद यतीम हुए तुझा सब कम मां अल्लाह पाण संभालिया होया बस मां इन यतीमाना जिंदगी जी तवा दोस्त ने आडो अर्ज करण दो चाया छो ताने मुजो घंटो एकड़ो पूरो थियण वारो ही आहे बाकी उन में कुछ मिनट बचाइन ओए मिनट मा पंजा पूरा करण दो चाया साईं साहबजादा वेठा आइन और असल खिताब इने समझो उनन जो आहे दुआ भी उनन जी आहे असा ये संदन जे नाने जी आई संदन जे दर जी ड्यूटी वेठा दा दियो हिन सोने जो नानो त हिते भी नानो शान वारो द ओ असल नानो जो को त मदीने वारो सुभान अल्लाह इन जा बई नाना अलाए छा है असा के तब इन जे बिनी नानन मारे छो सुभान अल्लाह जिंदाबाद 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 या रसूल अल्लाह बस नंढड़ी गाल हाणे आखिरी अल्लाह ताला बंदोबस्त कयो हो मदीने वाले साईं जो नंढड़े ला कई या न कई मसलन मागड़ा सौलड़ा नंढड़ा तकड़ा मिसाल दींदो व냐 अम्मा हलीमा जी डाची डुबरी गडड़ी डुबरी बकरियों लेके आइन हुए पंजो डुबरियों घर में खीर कोने खादो कोने खाण पीण जो सामान कोने जडी मला मदीने वारो साईं मिलियो खणी जडी मला छाती ते आंदई अवल खीर कोने पर मुस्तफा छाती ते आयो अम्मा हलीमा जा खीर जा बई पासा भरजी आया जो सुभान अल्लाह अवल खीर खाए अवल जो बच्चो हो खीर ते वो भी ड्रो न पियो करे मुस्तफा के छाती ते आंदई मदीने जे साईं खीर न पीतो अम्मा हलीमा चवण लगी भेण आमिना हे मुजो खीर न तो पिए तू नडी दिया चवंदी खीर न तो पिए छोड़िया आई नडी दिया त मां घर न निकरंदी मां हिन के छडे मां गोठ को न विंदस चओ सुभान अल्लाह ओ भाईजान अम्मा आमना फरमायो पियंदो जरूर पियंदो पर हिने दे पियण जो एक अंदाज अम्मा हलीमा पूछा कई भेण आमना केड़ो अंदाज अम्मा आमना फरमायो अवल वनी छाती धोईया आई जडे में मुझे बच्चे के खीर पियारी त छाती धोई जा पो खीर पियार सुभान अल्लाह हाने डॉक्टर भी चवंदा साइंस भी चवेदी जने भी कई बार के पंजी अम्मा खीर पियारे त पंजे छाती के धोई पियारे न त कम से कम एक ट्राल हो जे भिगल साफ थियल लिपूड़ियल उन सा हर पंजे छाती के उगी पो पंजे बचन के खीर पियारे साइंस हाने दी मने मुस्तफा जमन साईं एडो पाकीज़ा आई निफासत वारो होयो उनके खबर हुई त अम्मा जी छाती धोतल हो जे पो खीर पीबो सुभान अल्लाह अम्मा हलीमा छाती धोई आई मुस्तफा के छाती ते आंदई मुझो सोनो गुलाब जे गुलन जड़ा चपड़ा खोले करे आई अम्मा जो खीर पीण लगो खीर पी ढरो कई त औरत जी आदत हुंदी आ फेराए बियो पासो दिनो ना अम्मा हलीमा फेराए बियो पासो दिनो मुस्तफा खीर न पीतो अम्मा आमना ने दिसण लगी वरी हेडो खीर न तो पिए तू थी जानी पंजे पुत्र जा राज खबर ना आए हेडा खीर न तो पिए अम्मा आमना फरमाइस भला बियो पुत्र को खीर ते को बारड़ो अथई अम्मा हलीमा चयो हा मां पंजे मुड़स वट पुट सुमारे आई आया ओ खीर पियंदो आ अम्मा आमना चेस पर मुजो पुट कंजा भांगा खाइण कोन आयो आ भांगा संभालना अल्लाह फरमाइस अलम यजीद का यतीमन फआवा तुझे नंढड़े लाए जो बंदोबस्त मां कयो हलीमा के खीर न होयो पर हलीमा जो खीर मां पैदा कयो तुझे करे
थोड़ा थोड़ा टुकड़ा बुधंदा हलो अम्मा हलीमा जी बकरियूं पयूं वञन वरी जेडी मल बन्नीअ दा मोटी बन्नी त कान ही जंगल मां मोटी अचन खीर वहंदो अचे पाड़े जूं मायूं पंहिंजे ॿारनि खे चंबा पियूं वञनि छोरा तव्हां बकरियूं अलाए काथे था चारियो हो हलीमा जे बकरियुनि जो खीर वहंदो थो अचे सुभान अल्लाह पुटन के जने बचंबा लगा रोई माग पा चवन बकरियूं असांजूं बि हलीमा जी बकरियुनि सां गॾु हूंदियूं ने पर हलीमा जी बकरी जे सुकल गाह जे मथो मुंहुं रुगी हेठि थी करे त गाह साहो थी थो पवे असां छा कयूं चओ सुभान अल्लाह बकरियूं गॾु इन ॿिन्ही जो बूथ गॾु आहे पर जे हलीमा जी बकरी सुकल गाह जे बूड़े ते मुंहुं हेठि थी करे त गाह सुकल बि साओ असांजो ॾोह करो पोइ हलीमा जे बकरियुनि जो खीर न वहंदो त छा थींदो अल्लाह फरमायो अलम यजीद का यतीमन फआवा मुस्तफा तू यतीम हुए तुंहिंजो बंदोबस्त असां पाण कयो सुभान अल्लाह आखिरी आखिरी गाल ही आए हजरत अब्दुल मुतल्लिब दुनिया छडण वारो होयो दुनिया जो छडण वारो होयो हालांकि तवा इते भी सवाल कंदो त भला बाबो न होयस त डाडो त होयस 10 सालन ताई पो वो मथों वेहारींदो या पेरां दिन को वेहंदो होयो उने जो जहान किया होयो ओ भाई हजरत अब्दुल मुतल्लिब जे दिल में अल्लाह एड़ी मोहब्बत विधी छो त हजरत अब्दुल्लाह जो अब्दुल मुतल्लिब जो पुत्र हो न वो प्यारो पंहिंजे पीउ के अब्दुल मुतल्लिब के जवान में गुजारे वियो पो उन जो पुत्र जाओ हजरत अब्दुल मुतल्लिब के थियो पोटो अब्दुल मुतल्लिब पोटरे के कुल हर देखयूं चुमियो दींदो आई कदे बे पुठिया न घुमाइंदोस छो चंदो तो मुझे अखिन खां ओझल न थियो मुस्तफा मुझे आडो हलंदो कर सुभान अल्लाह अब्दुल मुतल्लिब पंहिंजे सिक में अल्लाह पे चवे मां थो कया मुझो महबूब पुठिया हलंदो छा मां थो कया यो इंतजार हाने हजरत अब्दुल मुतल्लिब दुनिया छडे दो पुटरन के घुराई ए मुझो पोटरो आ मां दुनिया छडे वन्या दिसी 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 पुटरन मा मौलाए कायनात जे बाबे जनाब अबू तालिब के हजरत अब्दुल मुतल्लिब सद करे चयो पुत्र अबू तालिब तू आई गरीब माके खबर आ तो के बच्चा बेन बचड़े वाल भी आ आई अन्न रोजी भी तो वटे एतरी कोने पर मुझो हे पोटरो तू सा हलंदो तू वठी वंजा आई जेडी महल जनाब अबू तालिब जे मोह के दिठाई त हो बे समझी वियो हजरत अब्दुल मुतल्लिब त चवण लगो अब्दुल मुतल्लिब अबू तालिब या गणती न कर त मां गरीब वरी बाबो पंजो पोटरो बि मुखे तो दे तू वठी वंजा से तू न पाली दे हे तुजो सजो घर पाली दी चो सुभान अल्लाह हथ मथे खणी चो सुभान अल्लाह इनके वठी वने तुजो सजो घर पाली दो कने कने असाने मौलवी का जुमला निकता भाई जनाब अबू तालिब मुस्तफा के पालियो हो अम्मा हलीमा मुस्तफा के पालियो हो और हे कायनात के पालने वालो इनके हलीमा की पाली दी इनके जनाब अबू तालिब की पाली दो हे हलीमा जो घर पाली दो हो अबू तालिब जो घर पाली दो होयो छो त मुस्तफा ते कंजो थोरो थी न तो सके हे थोरा खणण न हे पाण थोरो बणजी आयो हो गाल आखिरी हे त मां जुमला चयान गाल आखिरी जनाब अबू तालिब पंहिंजे घर वठी आयुस वठी अचे पंहिंजे घर वारी बीबी फातिमा के चवण लगो फातिमा गाल बुध सुबह जो साजुरी उथी त पानी खणी फणी खणी तेल खणी सुरमो खणी पंहिंजे पुटन दे न वंजाए मता हिन के पइजी अम्मा याद अचे अवल हिन दे वंजाए अवल पंहिंजे पुटन दे न वंजाए अवल हिन दे वंजाए मोजो नबी उन महल पे सुबह सा सिजो ब्रेखा अगे उठी पंहिंजे खट ते वेही जिक्र खुदा कंदो हुयो पर माण्हुनि खे ख़बर नहीं जेडी मल बीबी फातिमा वई छो त जनाब मौलाए कायनात दी अम्मा जो नालो भी बीबी फातिमा है फातिमा बीबी जनाब अबू तालिब जी घरवारी पानी तेल सुरमो फणी खणी मुस्तफा ने जो वई आई चिताए दिसण जो लगे दिसी अचे मोटी पंहिंजे मुड़स खे चई अबू तालिब भाइटियो अजीब वठी आयो आ
रब असा उठी वेठो आ हिन के मुंह धोराइण जी जरूरत ना है, तेल लगाइण जी जरूरत ना है, सुरमे पाराइण जी जरूरत ना है, कंगे ॾियण जी जरूरत ना है। वन ॾिस त हो सिंगारियो वेठो आहे। अल्लाह फरमायो अलम यजिद का यतीमन फआवा। रब करीम फरमायो तू यतीम हुए, तुझो बंदोबस्त मां रब करीम पाण कयो हुयो। गाल अञा आखिरी मां हीअ करण थो चाहे जेका आगणो चाहिंदा हे विच में मूंखां इन रलजी वई आहे। तव्हां चवंदो हे खुटाए नथो, खुटायांस गाल आखिरी हीअ करण पियो चाहे उहा इहा आहे त मके जे शहर में ॻाल्हि मशहूर थी वई त जनाब अबू तालिब जे घर मानी पचे थी, दस्तरखान लगे थो, छो त उते मानी गॾिजी खाईंदा हुआ। तव्हां असां वटि इहो अंग्रेज़नि जो रवाज आयो आहे, प्लेट सभु कंहिंखे जुदा आहे। हाणे बि असां मौलविन वटि बि दस्तरखानो लॻंदो न, हिक हिक खे प्लेट जुदा हूंदी। ओ भाई जान हिकिड़ी हिकिड़ी प्लेट में ॿ ॼणा वेहो, टे ॼणा वेहो, मुंहिंजे नबीअ जी सुन्नत आहे गॾिजी खाइण। ऐं मदीने जे साईं त फरमायो पंहिंजे बच्चन सां घर में गॾिजी मानी खाईंदा करियो। इहो वरी मां हाणे इन ते नथो ॻाल्हायां त उन में फ़ाइदा कहिड़ा आहिनि, इहो वरी अलॻि जुदा वाइस थी वेंदो। बस हाली तव्हां नबी जे चवण ते हलो, छो त इश्क इन खे चइबो आहे जो हो सबब न पुछा कंदो आहे, हो पंहिंजे महबूब जो चवण ॿुधंदो आहे, उन ते काहे पवंदो। हाणे ॻाल्हि इहा है त मके में ॻाल्हि मशहूर थी वई, मके में इहा ॻाल्हि हले पई मशहूर थी वई। उहा ॻाल्हि इहा है त भाई जान छा था चवनि त जनाब अबू तालिब जे घर पंहिंजो मानी लगी थी वञे, दस्तरखान भी लगी थो वञे, मानी रखे नथो पंहिंजे पुटनि खे, मानी ॾे नथो पंहिंजे धीअनि खे, मानी नथो ॾे। बुधो मानी नथो ॾे। मके में ॻाल्हि मशहूर थी वई, चवण लॻा अबू तालिब छा ॻाल्हि आहे, भाइटियो एॾो प्यारो थी पेट ॼणनि पुटनि खां, न्याणियुनि खे मानी नथो ॾे, पुटनि खे मानी नथो ॾे, चवींदो त पीओ मुंहिंजो भाइटियो अचे पोइ मानी खाओ। जनाब अबू तालिब जवाब ॾिनो, ॻाल्हि आख़िरी जुमिलो आख़िरी, मुंहिंजा सोना जनाब अबू तालिब जवाब कहिड़ो ॾिनो, चवण लॻुनि तो मके जा रहवासी हो, प्यार ही मोहब्बत जी ना है, मां अबू तालिब गरीब आया, गाल या है त मूं वटि मानी एतरी आ जो बच्चन के ॾिया थो त खाई, मां खो घुरंदा त बी मानी खपे, अम्मा मानी आणे ॾे, पर मानी मूं वटि बी न हूंदी आ, पर जॾहिं मुंहिंजो भाइटियो इन सां गॾु थो वेहे मानी पची पवंदी आ, बच्चा ड्रो करे उथंदा आहिनि। सुभान अल्लाह, तो मत घणी जो सुभान अल्लाह। ओ हाणे तव्हां ॿुधायो त मां भाइटे खां अॻु में मानी ॾियानि या मुंहिंजो भाइटियो गॾु वेहे त पोइ मानी ॾियानि। जनाब अबू तालिब चयो वकुन्ना ला नुसमी अला ताम वला शराब। पंहिंजो जनाब अबू तालिब तो चवे तफसीरुल मानी जे अंदर लिखियल आहे त उन ज़माने में खाधे पीते ते केर बि बिस्मिल्लाह को न पढ़ंदो हुयो, पर मदीने वारे साईं जे नाले चई त वकान यकूल बिस्मिल्लाहिल अहद। चवे पियो तफसीरुल मानी जे अंदर लिखियो पियो आहे त जनाब अबू तालिब तो चवे त मुंहिंजो भाइटियो महबूब मोहम्मद मुस्तफा नंढड़े लाइ मुंहिंजे घर जॾहिं मानी खाईंदो हुयो उन वक्त भी चवंदो हुयो बिस्मिल्लाहिल अहद, हिक अल्लाह जे नाले सां खाइण शुरू थो करिया। सुभान अल्लाह। हे मुला कंदो थुलो दाढ़ी वडी टेबल ते कुरान रखे ऐं माण्हुनि खे तो चवे नबी के 40 सालनि खां अॻे का ख़बर काने, कुरान लथो पो ख़बर पियस, नबी आयो वही आयो पो ख़बर पियस, ऐं होॾो मुंहिंजो नबी नंढड़े लाइ मानी खाईंदो बिस्मिल्लाहिल अहद चई पो मानी खाईंदो हो। उन वक्त ई मुस्तफा पंहिंजो नबी हुयो, पर इजाजत इज़हार वारी कान हुई। मुंहिंजा साईं मुंहिंजा भा त अल्लाह कुरान में तॾहिं त चयो अलम यजिद का यतीमन फआवा, मुस्तफा तू नंढड़ो हुई त तोसां उन वक्त भी मुंहिंजो ताल्लुक हुयो, तुंहिंजा सभु इंतज़ाम मां कंदो हुयो, इन करे मुंहिंजो सोनो नंढपुण खां वठी पाक ऐं साफ़ ज़िंदगी गुज़ारे आयो आहे। ऐं मुंहिंजा सोना
एड़ी तरह सा बाकी जिंदगी पीराने पीर जी भी पराने आऊं ओडे हलण न तो चाया मुझो टाइम गुजरी चुको आहे बस मां पने मुर्शिद जे लाइ ये लफ्ज चवंदम त मुर्शिद मुंजा मत सद को वल्या आवाज नाम ता सैयद सुना सद को वञा आवाज ज़ात ता मुर्शिद मुंजा सद को वञा आवाज नाम ता और रब जो तो ते सलाम आ तुझो हुसैन नो नाम आ मुर्शिद मुंजा मत सद को वञा आवाज नाम ता सैयद सुना सद को वञा आवाज ज़ात ता मुर्शिद मुंजा सद को वञा आवाज नाम ता हरफ प्याचार मोहम्मद नाले हरफ प्याचार मोहम्मद नाले आई हैदर में भी चार हवाले हैदर में भी चार हवाले अजीब अजीब इत्तेफाक मोजा सोना इनके इत्तेफाक हुसैन जे नाले में भी हरफ चार हरफ प्याचार मोहम्मद हैदर में भी चार हवाले हैदर में भी चार हवाले हरफ हुसैन में भी चार मुर्शिद मुंजा मत सद को वल्या आवाज नाम ता सैयद सुना सद को वञा आवाज नाम ता मुर्शिद मुंजा सद को वञा आवाज ज़ात मुझे मुर्शिद जो नालो इसम शरीफ त मुकम्मल सोनो सैयद गुलाम हुसैन शाह हुयो पर मुरीद प्यार मां सदीदा मुर्शिद हुसैन हुसैन में हे सीन ये नून हाने हे चाहे सीन चाहे ये चाहे नून चाहे बस यो मिसरो बुधो पो अलविदा हे सा हुसैन तुझे रंग लाया हे सा हुसैन तुझे रंग लाया मुझो मुर्शिद करीम एड़ो सोनो होयो जो दुश्मनन भी जरे डिठो हो न कुरान जो कसम उनन भी जुबान सा चयो हो तदा सैयद जड़ो बुद्धो से तेड़ो डिठो से पोआने असांजे जमायत जो ना है खणी पर यार जेड़ियों गालियों था कन से मुरीदन डिठो तमे अखिन सा यार सैयद सफा अन्या भी वधिक सोणो आई हुस्न जो ताल्लुक हुंदो तव जवानी सा जवानी में रंग जवानी में जोबन जवानी में ताकत पर यो सागाई अगते हली कुराड़ा तवा थी नो असा कुराड़ा नंद भजंदा चप्पल उड़दा गालहाण में प्या फरकदा आंगरियों फिरी वनन पेरन जो आंगरियों आंगरे ने मथा चढ़ी पवन चप्पल भी ब्या जोरी पारायन पैर में न पवे यार यो सागो ई शहजादो के भरसा वेठल कोन वणे पर यार इन कंबर वारे सोने के जय डिठो होयो उम्र 80 साल के पाती ही पर हुस्न जवानन का अन्या वधिक होयो सुभान अल्लाह छो उन जे हुस्न जो ताल्लुक जवानी सा न रंग सा न हुन जे हुस्न जो ताल्लुक रब करीम जे जमाल सा सुभान अल्लाह हे सा हुस्न तुझे रंग लाया सीन जी सोहब सांग सिकाया ओ ये तुझी मैं यकीन आ ये तुझी मैं यकीन आ नूर बिनूर मुबीन आ मुर्शिद मुजामत
मद सदे को वल्या आवाज नामता सुना मद सदे को वल्या आवाज ना